अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पीरिया गुल। सबका पहिरीं हिक नज़र हेडलाइंस ते। बनू में सिक्योरिटी फोर्सेस की कार्रवाई 22 दहशतगर्द मारिजी विया। ISPR चवण आहे त इंटेलिजेंस बुनियाद ते खारजिन खिलाफ ऑपरेशन कयो वियो। सिक्योरिटी फोर्सेस असरायती अंदाज में कार्रवाई कंदे दहशतगर्दन जे ठिकाणनि खे तबाह करे छडियो। इलाइक़े में भारतीय सरपरस्ती में कम कंदड़ खारजिन खिलाफ ऑपरेशन जारी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां कामयाब कार्रवाई ते सिक्योरिटी फोर्सेस के खराज तहसीन पेश। पेशावर हाईकोर्ट वज़ीर KPK के तलब करण खिलाफ दरख्वास्त ते फ़ैसिलो महफूज़ करे वरितो। ॿुधणी दौरान सोहेल अफरीदी जे वकील जलसे में कयल तकरीब जो स्क्रिप्ट पढ़ी ॿुधायो। जस्टिस अरशद रिमार्क्स ॾींदे चयो त इलेक्शन कमीशन सख़्त एक्शन वठे त पोइ असां वटि अचो। अवां पंहिंजे लाइ मसइला पाण था पैदा कयो। अञा त इलेक्शन कमीशन वज़ीर आला खे नाअहल या कम खां नाहे रोकियो। वकील मौक़िफ़ अख़्तियार कयो त इलेक्शन कमीशन वज़ीर आला खिलाफ फौजदारी समेत का बि कार्रवाई करे सघे थी। ईरान के सुप्रीम नेशनल काउंसिल जो सेक्रेटरी पाकिस्तान के दौरे ते इस्लामाबाद पहुंची वियो। अली लारेजानी सदर वज़ीर आज़म ऐं घरू वज़ीर से मुलाक़ातूं कंदो। ज़रियनि मूजिब ईरान के सुप्रीम नेशनल काउंसिल जो सेक्रेटरी जे अस्करी क़यादत सां बि मुलाक़ात थींदी। वालरल कश्मीर में भारत पारां इंसानी हक़नि जूं संगीन भनकड़ियूं गॾियल क़ौमनि ॻणिती ज़ाहिर करे छॾी। हिरासत दौरान तशद्दुद, शकी मौत ऐं नामुनासिब रवैयनि जी मज़म्मत। रिपोर्ट में चयो वियो आहे त पहलगाम वाक़े खां पोइ इंसानी हक़नि जी भनकड़ी कई वई। इंसानी हक़नि जे कारकुननि ऐं सहाफ़ियनि समेत 2800 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो। रिपोर्ट में वधीक चयो वियो आहे त दहशतगर्दी या कंहिं ॿिए शक में मुसलमान ख़ानदाननि जा घर डाहे पट कया विया। वालरल कश्मीर में इंसानी हक़नि जी सूरतहाल जो जाइज़ो वठण जी ज़रूरत आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सुभाणे खां बहरीन ऐं बरतानिया जो दौरो कंदो। 26 खां 29 नवंबर ताईं रिथियल दौरे में अहम मुलाक़ातनि जो इम्कान। ज़रियनि मूजिब आला सतही वफ़द बि दौरे दौरान वज़ीर आज़म सां गॾु हूंदो।